वफ़ाक़ी हुकूमत पारां तेल जे अंगनि में मुसलसिल वाध सबबि सॼे मुल्क जियां मक़सूद और रिंद ऐं भरपासे में बि ग़रीब अवाम सख़्त परेशान आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था ख़ैर मोहम्मद जी हिन रिपोर्ट में। असां हींअर मक़सूद रिंद में मौजूद आहियूं, जिथे हर रोज़ जेको आहे हुकूमत तरफ़ां जेको ॾींहों ॾींहुं पेट्रोल में वाध सबबि जेको ग़रीब तबिको अवाम जेको सख़्तु परेशान आहे। अचो त मक़सूद रिंद वासियुनि खां वीचार वठूं। सरकार के अपील है तेल सस्तो थिए। 100 रुपये में अगे नवाब शाह में थींदासूं, हाँ 300 रुपये में नवाब शाह जो ओटी मोटी चक्कर नथो थिए। मेहरबानी करे तेल सस्तो थिए। असां बचड़े वाला आहियूं, पेट गुज़र जी कयूं या तेल ही कयूं। वञूं को भत को पैता को के कम सां वञूं को तेल महांगो आहे। हाणे वरी गॾा गॾा असांखे धरणा पइजी विया। असां चवंदा त तेल जा अघ घटि कयो ऐं बुरान वधी वियो आहे महांगाईअ जो। ऐं असां वधि में वधि अपील था कयूं हुकूमत खे त थोरी सस्ताई कई वञे, ग़रीब अवाम जो ख़्यालु कयो वञे। तेल सस्तो कयो बाबा, महांगो आहे, असांजो कमु घणो आहे। सम्झे फुटियूं सभु खणी तेल वारे खे था ॾियूं, ॿियो छा था कयूं असां। ठीक है, हुकूमत चवंदा महिरबानी करे तेल असां लाइ सस्तो कनि। वाॾी महांगो तेल पिया कनि, असीं सख़्तु परेशान ॾाढा आहियूं। छा चकर आहे, असीं त बचन पालण में पूरा आहियूं। एॾो तेल महांगो थियो आहे, एॾी गुरबत थी वई आहे, एॾी ॻाल्हि थी वई आहे, छा कयूं। तारीख़ 200 रुपया इंसान किथां पूरी करे। अन्न अटा हर शइ महांगी थी वई आहे। हर ॾींहुं ॾींहुं पेट्रोल महांगो थींदो थो वञे, ॾाढा परेशान आहियूं असां। छा कयूं हाणे, हीउ तेल आहे जेके चवां 40-50 जो विझड़ा त बनी काम थी कोन था मोटूं। असां चवणु चाहियूं था त बाबा तेल सस्तो हुजे। मक़सूद रिंद वारनि जा न्यूज़ ॿुधाइनि जो चवणु आहे त पेट्रोल ॾींहों ॾींहुं महांगो हुअण करे असां जेको आहे सख़्तु परेशान आहियूं ऐं हुकूमत खां मुतालबो था कयूं त पेट्रोल जेको आहे सो मुनासिबु अघु मुक़ररु कयो वञे। ख़ैर मोहम्मद रिंद, MNN न्यूज़, मक़सूद रिंद।